अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी। जमात इस्लाहुल मुस्लिमीन ज़िला नौशरो फ़िरोज़ ज़ोन 1 ऐं 2 जे 53 ब्रांचनि जे उहिदेदारनि साल 2020 जे उहिदे जो हलफ़ खणी वरितो। जमात इस्लाहुल मुस्लिमीन ज़िला नौशरो फ़िरोज़ ज़ोन 1-2 जे ब्रांच जे उहिदेदारनि जी हलफ़ बिरादरी में प्रोग्राम में ख़ुसूसी महिमान जमात इस्लाहुल मुस्लिमीन पाकिस्तान जे मरकज़ी सीनियर नायब सदर खलीफ़ा मुफ्ती अब्दुल रहीम ताहिरी, जमात इस्लाहुल मुस्लिमीन सूबा सिंध सदर खलीफ़ा काज़ी मशहूद अहमद सां गॾु सूबाई क़ाइदीन ब्रांचुनि खां आयल खुलफ़ा इकराम शिरकत कई। ज़िला नौशरो फ़िरोज़ ज़ोन 1 जे सदर मोहतरम मुज़फ़्फ़र अली क़ाइम ख़ानी ब्रांच उहिदेदारनि खे हलफ़ खणायो। उन मौक़े ते सूबाई सदर काज़ी मशहूद अहमद तासुरात पेश कंदे चयो त असांजो मुर्शिद वक़्त जो सुल्तानुल आरिफ़ीन आहे। वॾनि बुज़ुर्गनि आरिफ़ जी तारीफ़ कंदे फ़रमायो आहे त आरिफ़ उहो आहे जंहिंजे साम्हूं लो महफ़ूज़ हूंदो आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।